रौनके रमजान सद मुबारका, रौनके मुबारका, रहमत का चांद मुबारका। आओ इस रमजान हम दर्द बन जाएं, एक एक मुस्कुराहट बांटते हुए जिंदगी के रंगों में घुल जाएं। मुबारका मुबारका रूह अफ़ज़ा रमजान मुबारक। अस्सलाम वालेकुम। धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली। हिक नज़र हेडलाइंस ते। कोट लालू लूठी भरिसां 2 एकड़ ज़री ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ मुतासिरनि जो एहतजाज। मोहम्मद सूमर ख़ासकेली वासी, रशीद ख़ासकेली, गुलमीर बशीर, सबुल ख़ातून, वसाई ख़ातून ऐं ॿियनि मासूम ॿारनि सां गॾिजी एहतजाज कंदे चयो त मिठल ख़ासकेली, मोहब सदोरो ख़ासकेली ऐं 3 नामालूम हथियारबंद साण करे सुबुह सवेरे असांजे घर ते हमिलो करे असांजी औरतुनि ॿारनि ते तशदुद कयो ऐं असां जूं 8 बोरियूं अन्न जूं बि खणी विया। हुननि चयो त ज़मीन असांजी आहे, ॼाणायल जवाबदार ज़बरदस्ती असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे रहिया आहिनि। असांखे जवाबदारनि मां जान जो ख़तरो आहे। असां ग़रीब मिसकीन आहियूं। हद जी पुलिस बि जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। सईदाबाद लॻ ॻोठ दाइम राहू जे रहवासियुनि मोहम्मद सूमर राहू, अब्दुल गफ़ार राहू, माशूक अली राहू समेत ॻोठाणनि सां गॾिजी सईदाबाद पुलिस ख़िलाफ़ सकरन में मीडिया आॾो सख़्तु एहतजाज कंदे दायो आहे त असांजे वॾनि जे नाले ते देह छपरखान में 45 एकड़ ज़मीन आहे, जंहिंमां 6 एकड़ ज़मीन असां काईंदा आहियूं, पर उन ते बि असांजा मुख़ालिफ़ अब्दुल ख़ालिक राहू, अब्दुल हकीम राहू, वरियाम राहू ऐं डॉक्टर शफ़ी राहू समेत ॿिया ज़मीन ते कमु कंदड़ असांजे नौजवान फ़िदा हुसैन राहू मथां शदीद फायरिंग करे खेसि शदीद ज़ख़्मी करे छॾियो आहे, जेको हिन वक़्तु बि सीरियस हालत में हैदराबाद इस्पताल दाख़िल आहे। फ़िदा हुसैन ते हमले में मुलविस जवाबदारनि खे सईदाबाद पुलिस हवाले कयो वियो, मगर सईदाबाद पुलिस रिवायती बेहसी कंदे जवाबदारनि खे आज़ादु करे छॾियो आहे, जंहिंखां पोइ जवाबदार असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि एहतजाज कंदे वज़ीर आला सिंध, IG सिंध समेत सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। हालाणी प्रेस क्लब पारां हालाणी शहर जे सियासी समाजी अॻवान डॉक्टर ज़फ़र अकबर आवाण जे मान में आजियाणो ऐं इफ़्तारी पार्टी ॾिनी वई, जंहिंमें शहर जे मौज़ शहरनि समेत सियासी समाजी अदबी अॻवाननि, वकीलनि ऐं सहाफ़ियुनि वॾे तादाद में शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे हालाणी प्रेस क्लब जे सदर सैयद जानी शाह चयो त डॉक्टर ज़फ़र अकबर आवाण इलाइक़े में मसीहा वारी हैसियत रखे थो, सदाईं ग़रीबनि जे कमु आयो आहे ऐं मज़लूम माण्हुनि जे विच में बीठल हूंदो आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे तालका बार कंडियारो जे नायब सदर सैयद नायाब शाह चयो त डॉक्टर ज़फ़र आवाण शहर लाइ रूल मॉडल बणिजी चुको आहे, हिकु शख़्स न बल्कि हिकु इदारो बणिजी वियो आहे। आजियाणे तक़रीब खे सिंध सहाफ़ी संगत जे मरकज़ी वाइस चेयरमैन बचल इंगोरो ख़िताब कंदे चयो त डॉक्टर साहब थोरे टाइम में शहर जे ग़रीब अवाम जी दिलनि जी धड़कन ते राज करे थो। ग़रीब तोड़े अमीर सां सदाईं खिलंदे मिलंदो आहे। निकर भरिसां मीरवा मां निकिरंदड़ सानिसा शाख में 2 महीननि खां पाणी न हुजण करे पोखियल फ़सुल खे कापारी धक। आबादगारनि जा 2 हथ मथे ते अची विया। कणक जे फ़सुल में लखें रुपए जो नुक़सान। नए वणनि जी फ़सुल जी पोखाई लाइ सानिसा शाख में पाणी न हुजण ख़िलाफ़ आबादगारनि सलमान सिंधी, फ़कीर मुश्ताक, मोरंद शर, फौजी अरबाब शर, सेठ अफ़ज़ल ऐं ॿियनि जी अॻवानी में टरी सुईगैस रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मीरवाह मां निकिरंदड़ सानिसा शाख खे 2 महीननि खां हथ सां बंदि कयो वियो आहे, जंहिं सबबु असांखे कणक जे फ़सुल मां लखें रुपयनि जो नुक़सानु रसियो आहे ऐं हिन वक़्तु बि 2 महीना तक़रीबन गुज़री चुका, पर हिन वक़्त ताईं शाख में पाणी नथो ॾिनो वञे। अहिड़ी महांगाई वारे दौर में तेल कलर बिजनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि त ॿिए पासे पाणी जी खोट हथ सां इरिगेशन वारा करे रहिया आहिनि। हिन वक़्तु वणनि जी पोखाई हली रही आहे ऐं पाणी नथो ॾिनो वञे। हुननि चयो त इरिगेशन जा अमलदार हथ सां सानिसा शाख बंदि करे रुश्वत घुरी रहिया आहिनि। न ॾियण ते 2 महीननि खां पाणी बंदि करे छॾियो आहे। हुननि आला हुकाम
इंतज़ाम खां घुर कई आहे त शाख में पाणी खोट जो फौरी तौर एक्शन वठी पाणी ॾिनो वञे, न त ॿी सूरत में अदालत जो दर खड़कायो वेंदो। पलीजाणी जो रहवासी नौजवान नाले कमाल अली ॾेथो गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां गुम, ॻोल्हा बावजूद ॾस पतो न पइजी सघियो, वारस सख़्त परेशान। पुलिस ऐं वस वारनि खां ॻोल्हा में मदद जी अपील। तफ़सीली ख़बर मूजिबि उडेरो लाल लॻ पलीजाणी जे ॻोठ बचल ॾेथो जो रहवासी इसहाक ॾेथो प्रेस क्लब उडेरो लाल स्टेशन पहुची पंहिंजे सौट नाले कमाल वल्द अली ॾेथो जी ॻोल्हा में मदद जी अपील कंदे ॿुधायो त मुंहिंजो सौट दिमाग़ी तवाज़न सही न हुजण करे 1 महीनो अॻु घरां निकिरी वियो आहे, जंहिंजी गुमशुदगी बाबति मटियारी जी थाणे ते बि रिपोर्ट दर्ज कराई आहे, पर अञा ताईं को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे, जंहिंजे करे असां सख़्तु परेशान आहियूं। जंहिं लाइ असां पुलिस ऐं ॿियनि वस वारनि खे अपील था कयूं त मुंहिंजे सौट जी ॻोल्हा में असांजी मदद कई वञे। बोज़दार वॾा पुलिस जे ज़ियादतनि ख़िलाफ़ ॻोठ माणक सियाल जे रहवासियुनि जो प्रेस क्लब ठरी मिरवा में एहतजाज कंदे गुलिस्तां ख़ातून ऐं माशूक अली सियाल मीडिया खे ॿुधायो त बासर शख़्स कुर्बान अब्बास ऐं सदाम सियाल जी घर में घिरी मुंहिंजी न्याणी कलसूमा धीअ खे धकु हणी विया हुआ, जो मां बोज़दार वॾा थाणे ते वियसि त बोज़दार वॾा पुलिस मूंखे ज़ख़्मीअ जे इलाज लाइ लेटर नथी ॾिए, जो मां पंहिंजी न्याणीअ जो इलाज कराए सघां। बोज़दार वॾा पुलिस बासरनि सां ॿिट बणियल आहे, मूंखां फ़रियाद वठण लाइ बि तयारु न आहे। हुननि SSP ख़ैरपुर ऐं DIG सखर खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। बासरनि जे ज़ुल्म ऐं ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठ लौंग मल्लाह जे रहवासियुनि जो प्रेस क्लब ठरी मिरवा आॾो एहतजाज कंदे ॻोठाणनि ग़ुलाम मोहम्मद ऐं मोहम्मद हनीफ़ मल्लाह वारनि इल्ज़ाम हणंदे चयो त बासर माण्हुनि लियाकत मल्लाह ऐं नूर मोहम्मद लाशारी वारनि हनीफ़ मल्लाह जे घर ते हमिलो करे संदसि माल काहे विया आहिनि ऐं घर जो सामान बि खणी विया आहिनि। हुननि चयो त बासर असांखे जानी माली नुक़सानु पहुचाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, हुननि मां असांखे जान जो ख़तरो आहे। हुननि SSP ख़ैरपुर ऐं DIG सखर खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। बोज़दार वॾा थाणे जी हद ॻोठ मुबारकशर में रस्ते जे मामले तां शर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो, लठियुनि कुहाड़ियुनि डंडनि ऐं सिरोटनि जो आज़ादाना इस्तेमालु। ॿिन्ही धुरियुनि जा ख़ान बहादुर, मुश्ताक, आफ़ताब, गुलाम शबीर, ख़ान मोहम्मद, क़ादिर बख़्श समेत 10 खां वधीक ज़ख़्मियुनि खे बोज़दार वॾा पुलिस पारां सर्टिफिकेट ॾेई इलाज लाइ ठरी मिरवा इस्पताल रेफर करे छॾियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो असांजी वेबसाइट www.dhartitimenewsonline.tv